मुख़्तलिफ़ वज़ारतनि ऐं डिवीज़ननि में अरबें रुपयनि जूं बेज़ाब्तगियूं साम्हूं आयूं आहिनि, जंहिंजी रिपोर्ट क़ौमी असैम्बली में पेश कई वई। ऑडिटर जनरल रिपोर्ट क़ौमी असैम्बली में पेश करे छॾी। 2024-25 में हुकूमती अकाउंटनि में बेज़ाब्तगियुनि जो इंकशाफ थियो आहे। ज़रियनि मूजिबि कमज़ोर माली कंट्रोल, खरबें रुपयनि जा गैर मंज़ूर ख़र्च ऐं सरकारी फंडनि जी फेर फार जी निशानदाही थी आहे। अवां खे आगाह कई पिया। ज़रियनि मूजिबि 3454 अरब रुपयनि जे ज़िमी ग्रांट्स मां 92% जी पार्लियामेंट मां मंज़ूरी न वरिती वई। ज़रियनि मूजिबि वफ़ाक़ी इदारनि 3809 अरब रुपयनि जी बजट जो काथो ज़रूरत खां वधीक लॻायो। 115 इदारा 87 अरब रुपया इस्तेमालु न करे सघिया। रक़म लैफिस थी वई। ज़रियनि मूजिबि 41 अरब रुपयनि जी ज़िमी ग्रांट्स पिणु इस्तेमालु न थी। ऑडिट रिपोर्ट ॿुधायो आहे त सरकारी अकाउंटिंग ऐं रिपोर्टिंग सिस्टम में कमज़ोरियूं साम्हूं आयूं आहिनि। रिपोर्टनि में फेरफार, करप्शन ऐं जाली अदायगियुनि जा 2 केस पिणु साम्हूं आया। अवां खे आगाह कयूं पिया। मुख़्तलिफ़ वज़ारतनि ऐं डिवीज़ननि में अरबें रुपयनि जूं बेज़ाब्तगियूं साम्हूं आयूं आहिनि, जंहिंजी रिपोर्ट क़ौमी असैम्बली में पेश कई वई। ऑडिटर जनरल रिपोर्ट क़ौमी असैम्बली में पेश करे छॾी आहे। 2024-25 में हुकूमती अकाउंटनि में बेज़ाब्तगियुनि जो इंकशाफ थियो आहे। ज़रियनि मूजिबि कमज़ोर माली कंट्रोल, खरबें रुपयनि जा गैर मंज़ूर ख़र्च ऐं सरकारी फंडनि जी फेर फार जी निशानदाही थी आहे। ज़रियनि मूजिबि 3454 अरब रुपयनि जे ज़िमी ग्रांट्स मां 92% जे पार्लियामेंट मां मंज़ूरी न वरिती वई। ज़रियनि मूजिबि वफ़ाक़ी इदारनि 3809 अरब रुपयनि जी बजट जो काथो ज़रूरत खां वधीक लॻायो।